ब्रेकिंग न्यूज़ आज सखर मां सां शेयर कयूं पिया। बागड़जी थाणे जी हद में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बाद ॿिनि ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवठ में जवाबदार मारिजी विया। पुलिस इहा दावा कई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सखर मां बागड़जी थाणे जी हद में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बाद ॿिनि ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे, जॾहिं त कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवठ में जवाबदार मारिजी विया आहिनि। पुलिस पारां इहा दावा कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ नासिन अवां सां शेयर कयूं पिया। सखर मां जिते बागड़जी थाणे जी हद में पुलिस पारां मुबैना ॾोहारियुनि खे मुक़ाबले में मारण जी दावा कई वई आहे। पुलिस इहा दावा कई आहे त कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवठ में जवाबदार मारिजी विया। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर शाहिद चनो असां सां लाइन ते मौजूद आहे। शाहिद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर लॻ बागड़जी वारे कचे वारे इलाइक़े में सखर पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में इहे इतला मिलिया आहिनि त ॿ ॾोहारी पुलिस जी फायरिंग जी ॾेवठ में मारिजी विया आहिनि। हिन वक़्तु सखर पुलिस जे तर्जुमान सां जॾहिं राब्तो थियो आहे त उन्हनि जो चवणु आहे त जेके ॾोहारी मारिजी विया आहिनि उहे ॾोह जे इरादे सां इन इलाइक़े में जेके आहिनि उहे बीठल हुया, जंहिंसां पुलिस जो मुक़ाबलो थियो आहे। ऐं हिननि ॾोहारियुनि जी जांच पड़ताल जेका आहे उहा हिन वक़्तु जारी आहे, छो त हिननि जी सुञाणप जेका आहे उहा हिन वक़्त ताईं मुमकिन न थी सघी आहे। जेसि ताईं हिन जी सुञाणप मुमकिन थींदी, उन खां पोइ हिन जो जेको रिकॉर्ड आहे उहो साम्हूं आंदो वेंदो। हिन वक़्तु ॿिन्ही ॾोहारियुनि जा लाश जेके आहिनि उहे बागड़जी खां सखर पुलिस सिविल अस्पताल आणे रही आहे, जंहिंजो पोस्टमार्टम जेको आहे पोस्टमार्टम हिते पहुचाए पोस्टमार्टम कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।